सिजावल मां ख़बर शामिल कयूं था। इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ त हलंदड़ तरक़ियाती मनसूबनि खे मयार सां गॾु मुक़रर वक़्त ते मुकमल कयो वञे, सफ़ाई सुथराई ऐं पीअण जे साफ़ पाणी जी फ़राहमी खे यक़ीनी बणायो वञे। MNA सैयद अयाद अली शाह शिराज़ी ख़बर मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे क़ौमी असेंबली जे मेंबर सैयद अयाद अली शाह शिराज़ी जे सदारत हेठि ज़िले में हलंदड़ तरक़ियाती मनसूबनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि जो जाइज़ो वठण बाबति डिप्टी कमिश्नर ऑफिस सिजावल में इजलास मुनक़िद थियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी मोहम्मद सिद्दीक़ मेमण, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी करीम बशको ज़ंवर, असिस्टेंट कमिश्नर फैदमीर, एक्सीन पब्लिक हेल्थ हाईवे बिल्डिंग्स एरिकेशन एजुकेशन वर्कर्स एक्सीन कोस्टल हाईवे खां अलावा सिजावल बठोरो दड़ो जे टाउन ऑफिसरनि NRSP ऐं ॿियनि लाॻापियल खाते जे अमलदारनि शिरकत कई। उन मौक़े ते सैयद अयाद अली शाह शिराज़ी ज़िले में हलंदड़ तरक़ियाती मनसूबनि जे सुस्त रफ़्तारी ते कावड़ जो इज़हार कंदे समूरनि इंजीनियरनि खे सख़्ती सां हिदायत कई त तेल ऐं गैस EDP समेत समूरनि हलंदड़ मनसूबनि खे मयार सां गॾु मुक़रर वक़्त ते मुकमल कयो वञे त जीअं अवाम खे सहूलियतूं फ़राहम करे सघजनि। हिन चयो त सिजावल, मीरपुर, बठोरो ऐं दड़ो समेत समूरनि शहरनि में सफ़ाई सुथराई पीअण जे साफ़ पाणी खे फ़राहमी खे यक़ीनी बणायो वञे। हिन एक्सीन पब्लिक हेल्थ खाते खे पिणु हिदायत कई त सिजावल शहर में लॻल फिल्टर प्लांट खे फौरी तौर फंक्शनल कयो वञे त जीअं माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी मुहैया थी सघे। उन खां अॻु समूरनि लाॻापियल इंजीनियरनि ऐं ॿियनि ऑफिसरनि सिजावल ज़िले में जारी तरक़ियाती मनसूबनि जी अॻभराई ऐं मसइलनि बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी।